छा तव्हांजे भी दिल में तमन्ना उम्मीद या आहे त रमज़ान मल्हाइबो? इंशाअल्लाह। अल्लाह जे पाक कुरान मझा जेकी लफ्ज़ मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कया, रब फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। महीनो रमज़ान जो उहो महीनो आ जंहिंमें क़ुरान लथो हुयो। रमज़ान क़ुरान जो महीनो आहे। ऐं इन्हनि ॿिन्ही जे नालनि में बि हिकिड़ी मुमासिलत आहे, रमज़ान क़ुरान। ऐं इहे ॿई क़यामत जे ॾियारे मोमिननि जे लाइ अल्लाह जे दरबार में शफ़ाअत करण वारा हूंदा। मदीने वारे साईं फरमाया अर रमज़ान वल क़ुरआन यशफ़आन लिल अब्द यौमल क़ियामा। क़यामत जे ॾियारे क़ुरान भी शफ़ाअत कंदो ऐं रमज़ान भी शफ़ाअत कंदो मोमिननि जे लाइ। जंहिं रमज़ान जी इज़त सुञाती, रमज़ान जा रोज़ा रखिया, तरावीहूं पढ़ियूं, तिलावत कई, ज़िक्र ऐं इबादत में रमज़ान मल्हायो ऐं क़ुरान जी तिलावत कसरत सां कई त क़यामत जे ॾियारे हेॾो रमज़ान उन जे लाइ सिफ़ारिशी बीठो हूंदो, हेॾो क़ुरान सिफ़ारिशी बीठो। ऐं जंहिं ख़ुश नसीब जे लाइ अहिड़ा ॿ मज़बूत सिफ़ारिशी हुजनि, अहिड़ा ॿ मज़बूत सिफ़ारिशी हुजनि, ऐं दर छो खुलंदो? ज़रूरत कहिड़ी आहे दर खुलण जी? रहमत जो दर खुलंदो यानी रहमत वसंदी नाज़ुल थींदी। जन्नत जो दर खुलंदो यानी जन्नत ॾे माण्हुनि जे वञण जी वाट अल्लाह ताला आसान फरमाईंदो। ऐं पोइ इहे दर जेको खुलियो वो बंद न थींदो जेसी ताईं रमज़ान इंतहा ते न पहुचे। ऐं मदीने वारे साईं फरमाया त वलैस अब्दुन मोमिनुन युसल्ली फी लैलतिन फीहा इल्ला कतबल्लाहु लहू अल्फम व खम्समियत हसना बिकुल्लि सजदा। जेको रमज़ान जे महीने में नफली इबादत थो करे त उन्हें के हर सजदे जे एवज़ 1500 नेकियुनि जो अजर ऐं सवाब दफ़्तर में लिखियो। सुभान अल्लाह। रमज़ान में रुगे सोमाणी निमाज जो हिसाब लगायो, 19 रकातूं सोमाणी जूं, वरी 20 रकातूं तरावीहुनि जूं घणियूं थी वियूं? 39। ऐं हर रकात में सजदा घणा आहिनि? हर रकात में 2 सजदा। 39 ऐं 39 घणा? 88 78 78 सजदा थींदा ऐं हर सजदे जे एवज़ अल्लाह ताला 1500 नेकियुनि जो दफ़्तर में नालो लिखंदो। व बना लहू बैतन फिल जन्नत मिन याकूततिन हमरा। ऐं हर सजदे जे एवज़ जेको रमज़ान जे रातियुनि में ॾींहंनि में सजदो कई न, हर सजदे जे एवज़ रब जन्नत में ॻाढ़े याकूत जी माड़ी ठाहींदो। बेहश्त जो महल, जन्नत जी माड़ी, हर सजदे जे एवज़ 78 सजदा त हर सोमाणी जूं रुगे 78 माड़ियूं त रुगे सोमाणी जूं ठहंदियूं। पोइ फजर ॿे पारी टे पारी सिजल तो
वरी मोमिन तहज्जुद पढ़ंदा, इशराक पढ़ंदा, सलातो तस्बीह पढ़ंदा, केतरा सजदा थींदा ऐं केतिरियूं माड़ियूं जन्नत जूं ठहंदियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था लहा सितून अल्फ बाबिन, उहा जेका माड़ी ठहंदी न, हर माड़ी के 60,000 रुपए दरवाजा हूंदा। घणा? जे माड़ी के 60,000 रुपए दर हुजन तो उहा माड़ी केॾी वॾी हूंदी। समझो हले कोन समझो? हाँ, ही असांजी हेॾी वॾी मस्जिद आहे त बि 1 2 3 4 5 6 7 8 मस्जिद पूरी 8-10 दरवाजा हेॾी वॾी मस्जिद जा। पर जंहिं महल के 60,000 दरवाजा हूंदा, हिसाब लगायो त इहा माड़ी केॾी वॾी हूंदी ऐं हर सजदे जे एवज़ उहा माड़ी जन्नत जी मिलंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं साईं फरमाइनि था फैज़ा साम अव्वल यौम मिन रमज़ान गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेॾी महिल रमज़ान जो पहिरियों रोज़ो रखंदो त पहिरें रोज़े रखण सां उन जी गुज़रियल सारी ज़िंदगी जा गुनाह रब बख़्शे छॾे। ये तो रमज़ान की इब्तिदा है। आप अंदाजा लगाएं कि अगर इब्तिदा ये है तो इंतहा क्या होगी। अभी पहला रोजा रखा है और पूरी जिंदगी के गुनाहों को माफ कर दिया गया। और आप तवज्जो करें कि जो दुनिया की जिल्लतें मिलती हैं गुनाहों की वजह से, कर्ज, दर्द, मर्ज, परेशानी, रोजी की तंगी, ये सब गुनाहों के सबब से। दुनिया में जिलजले आते हैं गुनाहों की वजह से, सैलाब आते हैं गुनाहों की वजह से, दुनिया में जो तबाहकारियां आती हैं बंदों की गुनाहों की वजह से, जहन्नम का अजाब, कब्र का अजाब, आखिरत का अजाब, दुनिया का अजाब, जो कुछ भी है वो बंदों के गुनाहों की वजह से। अगर गुनाह ही खत्म हो गए तो न रहेगा बास और न बजेगी मंसिल। भाई अजाब आता है गुनाहों की वजह से, जब गुनाह ही माफ कर दिए गए फिर गुनाह क्यों आएगा, फिर अजाब क्यों आएगा, फिर अल्लाह की नाराजगी और कहर और गजब क्यों कराएगा। जब गुनाहों की वजह से अल्लाह नाराज होता है, जब गुनाह ही माफ कर दिए गए तो फिर अल्लाह के अजाब से और दुनिया आखिरत के जिल्लतों से वो शख्स अमन और अमान में आ जाएगा। अब ये तो है पहले रोजे का सिला। देखिए मैं अपनी तरफ से नहीं कह रहा, मेरे नबी का फरमान है। बोलो फिर सुनो, फैदा सामा अव्वल यौमिन मिन रमजान, रमजान के पहले दिन का जब रोजा रखता है, गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, जो कुछ उसकी पिछली जिंदगी में गुनाह हो चुके हैं सारी जिंदगी के गुनाहों को इस एक रोजे के बदले में अल्लाह ताला माफ कर देगा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वस्तगफर लहू कुल्ल यौमिन 70,000 मलक, और जो पहला रोजा रखता है 70,000 फरिश्ते उसके लिए दुआ मांगते हैं। सुभान अल्लाह। जेकॾहिं हिकिड़ो मलाइक बि न कंहिंजे लाइ दुआ घुरे, मलाइक अल्लाह जी मासूम मखलूक आहे, मासूम, उन्हनि न गुनाह कयो आहे, न उन्हनि ते गुनाह जो तसव्वुर करे सघे थो। गुनाहनि खां मलाइक मासूम आहिनि। ला यअसून अल्लाह मा अमरहु, जो कुछ अल्लाह जो उन्हनि खे हुकुम मिलंदो आहे रब जी नाफ़रमानी न कंदा आहिनि, बेफ़रमानी गुनाह न कंदा आहिनि। उन जे करे मलाइक जॾहिं बि कंहिंजे लाइ दुआ घुरे उहा रद्द न थींदी। चओ फ़रिश्ते जी दुआ, फ़रिश्ते जी दुआ यकीनन क़बूल आहे, गारंटेड क़बूल आहे। चओ फ़रिश्ते जी दुआ, हिकिड़ो मलाइक बि दुआ घुरे न हिन सॼी जमात जे लाइ सभिनी खे रब माफ़ करे छॾे। हिकिड़ो मलाइक
पर जॾहिं पहिरियों रोज़ो रखी न, हिकिड़ो न, ॿ न, 4 न, 1000 न, 2000 न, 5000, 10000 न, 70000 मलाइक तुंहिंजे हक़ में दुआ घुरंदा। जी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं साईं फरमाइनि था त वकान लहू बिकुल्लि सजदतिन यसजुदुहा फी शहर रमज़ान बिलैलिन व नहारिन शजरतुन यसीरु राकिबु फी ज़िल्लिहा 500 आम। जेको रमज़ान जे ॾींहं में या रात में सजदो ॾींदो, हर सजदे जे एवज़ अल्लाह उनखे जन्नत जो वण अता कंदो। उनजी छांव एॾी वॾी हूंदी जो फल्लो घोड़ो 500 साल डुके, 500 साल उनजी छांव में डोड़े त उनजी छांव न खुटंदी, एॾो हिकिड़ो वण हूंदो। सुभान अल्लाह। रमज़ान जे निमाज़ को फर्जी आ या नफली आ, वाजिब आ या मुस्तहब आ? जेका निमाज़ पढ़ी तो हर निमाज़ जे हर सजदे जे एवज़ जन्नत जो वण, जंहिंजी छांव 500 सालन जो पंध। वण हिकिड़ो हूंदो पर उन में मेवा सभु हूंदा। दुनिया में केले जे वण में रुगे केला थींदा न, अंब जे वण में अंब थींदा, जैतून जे वण में जैतून थींदा, ॾाढ़ू जे वण में ॾाढ़ू थींदा बस। पर उहे जन्नत जो वण अहिड़ो हूंदो जो हर टारी में मेवो जुदा हूंदो। ऐं चवंदो त इहो मेवो खावां त वञण पटण उन ॾे पहुचण जी ज़रूरत न आहे, बसि रुगे दिलि में ख़्यालु कंदो, उहा टारी अॻियों अची बीहंदी। वो मेवो खाईंदो, चवंदो वाह वाह जो मज़ो आहे। सुभान अल्लाह। हेड़ो मज़ो दुनिया जे ज़िंदगी में कॾहिं न चखियुमि। वरी ॿियो मेवो खाई, चवंदो हे मेवो त साॻियो आहे हिकु जहिड़ो। मिसाल ॾाढ़ू खाधई, चवंदो हे त ॾाढ़ू उन जहिड़ो आहे। मलाइक चवंदा खाई ॾिस। जेॾी महिल खाईंदो न, चवंदो सुभान अल्लाह, ॾिसण में रंग रूप साॻियो पर मज़ो हुन खां अञा वधीक। ऐं अजीब ॻाल्हि इहा आहे त जेको मेवो या जेका बि जन्नत जो ताम खाधई, जेका लज़्ज़त उनखे मिलंदी न, त अॻी लज़्ज़त विसरी वेंदसि। हर खाधो ईंदड़ खाधो जेको हूंदो पोएं खाधे खां वधीक लज़ीज़ हूंदो। ऐं जन्नत जी ज़िंदगी अनलिमिटेड हूंदी। दुनिया जी ज़िंदगी लिमिट आहे, 30 साल, 40 साल, 50 साल, 60 साल। हिते 70 वारो कोन थो को नज़र अचे मूंखे। 70, 80, 90 वियो क़बर भेड़ो, ठीकु आहे न। उते 100 साल, 200 साल, 500 साल, 1000 साल, 5000 साल, लख साल, करोड़ साल, अरब साल न, अनलिमिटेड, जंहिंखे ॻणे न सघिजे। हमेशा हमेशा जी ज़िंदगी, फॉर एवर, हमेशा जे लाइ। समझो था न? हाणे का शइ वञी वठो न, पको वठो, चवंदा बाबा ही लाइफ टाइम गारंटी आहे। लाइफ टाइम माना तुंहिंजी ज़िंदगी जेतिरी तुंहिंजी ज़िंदगी हूंदी, भई लाइफ टाइम असांजो कहिड़ो आहे 30-40 साल। पर जन्नत जी ज़िंदगी जेका हूंदी न, उनजो लाइफ टाइम जी लिमिट न हूंदी, हद न हूंदी। अनलिमिटेड ज़िंदगी, हमेशा 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 जे लाइ ज़िंदगी हूंदी। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त जेको हिकिड़ो खाधो खाधई, ॿियो खाधो उन खां लज़ीज़ पहिरियों विसरी वेंदुसि। चवंदो हल जेको मज़ो हिन में आहे सो ॿियो मूं न ॾिठो। वरी अञा खाधो अॻियों खाईंदो त पहिरियों अञा विसरी वेंदुसि। इन तरह सां इहा अनलिमिटेड ज़िंदगी, नित नवां मज़ा, नित नयूं राहतूं, फरहतूं, इज़तूं अल्लाह ताला जे तरफ़ां उनखे इनाम इकराम, रोज़ नवां, रोज़ नयूं नेमत।
हाँ सुभान अल्लाह पुत्र ही का मुंजी गाल तो कोने मां पंजे रब जो कुरान तो बुधाया मां पंजे नबी जी हदीस तो बुधाया मदीने वाले साईं जी हदीस तो बुधाया बुधायो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या अन्या मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या ओ मिठा 30 साल जिंदगी 40 साल 50 साल जिंदगी जे ला छा नथा कयो केड़ा पापड़ पेलियो था केड़ी मेहनत कयो था भाई पंजी जिंदगी सुखी गुजारिया अजो पंजो हुजे छत पंजी हुजे घर पंजो हुजे रोजगार पंजो हुजे ओताक हुजे गाड़ी हुजे बंगलो हुजे कपड़ा सुठा हुजन लाइफ स्टाइल सुठो हुजे दोस्तन यारन में मां मुअज़्ज़ज़ नजर अचा दुनिया की जिंदगी जे ला केडो लोड़ियो लोचो था सजी जिंदगी लोड़े 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 हिकड़ो बंगलो मस ठाई सो बे ही महंगाई तो बंगले जो तो तस्वुर ही मानू कोन तो करे मानू पेट में पूरा है वरी ही जेका अन्या ही शेरन की हुकूमत हले थी न चंदा सा शेर है इया हुकूमत अन्या जे 6 महीना हली तो डोयूं टंगाईंदा था जेड़ी महंगाई ही जेका खल है न या उबती करे शाबाश शरीफ तानी लाइंदो उबती करे सुबती कासाई लाइंदा है कल पेरे कुही पो लाइंदा है हे ही हुकूमत तानी जेरे खल लाइंदी ए तहां बे मुर्द कौम आयो मुर्द मोल हुंदो न खल लाईज कटीज वडीज टुकीज उन के कुछ भी न हुंदो पियो भली को कटे कोपे हियर हेडी महंगाई रोज 11 रुपया वधी वियो 5 रुपया वधी वियो हिकड़े लीटर ते बिजली महंगी के हुकूमत त जिए मन माना फैसला थी करे पई सब सुता पे है को रड़ी न चो करे तो भाई हे जुल्म सा छोता कयो हेडी महंगाई छोता कयो सा जो डोह केड़ो कयो हमने जुर्म आखिर क्या किया है तुम्हारे हमने क्या जुर्म किया है तुम्हारा कि इतनी महंगाइयां हम पर मुसल्लत किए जा रहे हो हम मुर्दा कौम है मुर्दा मर गए हैं हमारा जमीर मर गया है बोलने की सिक्कत नहीं रही हिन महंगाई के दौर में मानू पेट जी करे पुटन जे पढ़ाइण जी तालीम जी शादियों न्यायन जूं पुटन जूं परनाइणो आ जिंदगी गुजारणी आ दोस्तन सा उठणो वेहणो आ जिंदगी अजीरण बनजी वई आ जिंदगी मुश्किल बनजी वई आ मानू हाने खुदकुशियूं था कन रोज अखबारन में सोशल मीडिया में रोज तो अचे फलाणो पंजे बारन सूदो बच्चन सूदो जालन सूदो खुदकुशियूं पिया था कन पाण मारन सा आवाज न चा उतारन त सा जुल्म छो था कयो पिया बहरहाल ही दुनिया की जिंदगी आ इने जे ला असां केडो लोड़ियूं ऐं लोचूं था पिया सा इहा जिंदगी लिमिटेड आ थोड़े वक्त जे लाइ हिकड़ो घर पे के भाग वारे के मिलियो जेको ठाई पंजो जो ठाई खुश नसीब आ पर जेकॾहिं आखिरत वारो घर अनलिमिटेड जिंदगी हमेशा हमेशा जे ला राहत रमजान में हिकड़ो सजदो कर जन्नत जी माड़ी बेहश्त जो महल जंहिंजा 60,000 रुपए दरवाजा है
हिकड़ी माड़ी भी कोन ठाई थई सजी जिंदगी में हिकड़ो सजदो जेको रमजान में कंदे न जन्नत जी माड़ी ऐं हर सजदे जे एवज़ जन्नत जो वण 500 सालन जो पंध उन जी छाव हुंदी हर किस्म जा मेवा हुंदा उन में केड़ा बाग ठहंदा पूछा था चो पंजी आखिरत ठाहे भी जन्नत जोड़ भी जन्नत जो माड़ियों ठाहे भी पंजे ला पंजे रब के राजी कबो वो हिम्मत कजो मुर्सी कजो शैतान में बधजी वेंदो आहे जेको झलींदो आहे न तव्हांखे रोकींदो आहे वो शैतान वसुलसिलत शयातीन शैतानन के रब फरमाइंदो आहे ते जिब्रील वन सची रुए जमीन ते जेतरा भी शैतान हैं उनन के जंजीर डंडा बेड़ियों हथ कड़ियों लगाए कैद करे वनी समुद्र में फिटो कर उछलाई न समुद्र में ये मानन के गुमराह कंदा नमाज का रोकींदा रोजे का रोकींदा कुरान पढ़न का रोकींदा शैतान चंगे कम का रोकींदा ओ जिब्रील शैतानन के पकड़े जकड़े कैद करे उछलाए समुद्र में ते फकीर आजा थी अल्लाह दी इबादत हाँ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत सलमान फारसी रदी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे तो रमजान जो चंद्र अञा बीठो न हो शाबान जो आखिरी डी हुयो शाबान जो शाबान हले पियो माशाल्लाह पुजाणी ते रमजान अचण वारो हुजूर जन रमजान जे अचण का हिकड़ो डी अग में पंजे साहबन के गडु करायो साहबी जने हुजूर जन जो कोड वर्ड हुयो कोड वर्ड हुजूर जन बिलाल के फरमाइंदा हा त वनी ऐलान कर अस्सलातु जामिया मना नमाज गडु करण वारी है यो कोड वर्ड हुयो अस्सलातु जामिया बस इयो लफ्ज जने साहबा बुधंदा न त जेको ये कोडर पियो बेलचो हलाइंदो न वो उते फिटी कंदो ड्रोड़ंदो मस्जिद नबवी में को बाजार में ही है साहमी ते तोरींदो हो न वो उते फिटी कंदो हुजूर जो सद थियो आ भजंदो मस्जिद नबवी में औरत ही अटो पई गोहिंदी हुई न हथ अटे में भरल अस्सलातु जामिया जो वर्ड उन जे कन्नन ते पवंदो वो उते छडंदी ड्रोड़ंदी मस्जिद नबवी में हुजूर जन को ऐलान करण वारा छो तो हुनन के शौक हुयो त पंजे नबी जी मिठी मिठी गुफ्तार बुधो मदीने वारा जेको फरमाइंदा असा जे खैर ऐं भलाई जे ला फरमाइंदा सुभान अल्लाह पो साईं जन फरमाया त बिलाल वञ ऐलान कर मस्जिद नबवी में सभिनी के गॾु कर जेमल साईं जो ऑर्डर थियो त कम कारियूं छॾे साहबी सभु अचे मस्जिद में गॾु थिया मस्जिद भरपूर थी वई गुलामन सां ऐं मदीने वारे मीर ख़ुतबो ॾिनो छा कयूं ॿुधंदव सोने नबी जो ख़ुतबो ॿुधंदव मदीने वारे जी तकरीर ॿुधंदव तव्हां चवंदा आहिनि अॼु वञूं साईं दिलबर साईं जी तकरीर ॿुधूं तव्हांखे शौक़ु हूंदो आहे दिलबर साईं जी तकरीर अॼु तव्हांखे मदीने वारे साईं जी तकरीर ॿुधाइण ॿुधंदव दिलियूं हाज़िर अथव तवज्जो मूडे अथव ॿुधंदव हिननि कननि सां न हिननि दिल वारे कननि सां मदीने वारे साईं फरमायो या अय्युहन्नास कद अज़ल्लकुम शहरुन अज़ीमुन मुबारक ए इंसानो अव्हां जे मथा जबरदस्त अज़मतुन वारो बरकतुन वारो महीनो साया फिगन थी रहो बुधो पंजे नबी जो फरमान साईं फरमान ता तवां जे मथा बरकतुन वारो महीनो अची रहो आ रमजान पहुंची रहो आ शहरुन फीहि लैलतुन खैरुन
मिन अल्फ शहर। यो रमजान जो महीनो आ जंहिंमें हिकड़ी रात रब रखी आ उहा हिकड़ी रात 1000 महीनन का वधीक भली आ। 1000 महीना इबादत कयो, 1000 महीना जागो, डीह जो रोजो रात जो इबादत, रोजो भी हुजे जिहाद भी कयो, एड़ी जफाकशी मेहनत वारी इबादत। 1000 महीना एक पासे हिकड़ी रात लैलतुल कद्र जी जागो, अञा वधीक अजर ना। ओ मुझा मौला असांखे तौफीक ॾिजा, हिन सभिनी बचड़नि खे तौफीक ॾिजा, हिन सारी जमात खे तौफीक ॾिजा, असांखे रमज़ान मल्हाइण जी हिम्मत ॾिजा। सुभान अल्लाह। मुझा साईं फरमाइनि था त इन रमज़ान में हिकड़ी रात जेका 1000 महीनन का वधीक फजीलत वारी आ। साईं फरमाइनि था शहरुन जहलल्लाहु सियामहु फरीदा। हिन महीने जा रोजा रब तव्हांजे मथां फर्ज करे छॾिया आहिनि। मेरे आका फरमा रहे हैं कि रमजान के रोजे अल्लाह की तरफ से फर्ज है और रमजान की रातों को जागना, तरावीह पढ़ना, इबादत करना ये मेरी सुन्नत है। रोजे अल्लाह का फर्ज है और रातों को जागना मेरी सुन्नत है। अल्लाह के बंदो, अल्लाह का फर्ज भी कबूल है तो नबी की सुन्नत भी कबूल है। जंहिंखे रब जो फर्ज कबूल आहे हिकिड़ो हथ मथे खणे, ऐं जंहिंखे मदीने वारे साईं जी सुन्नत भी कबूल आ। हाँ, ॾींहं जो रोज़ो, रात जो तरावीह। ये न आप टुकी तो तिलावत करी मारे छड़ी जेल में ज़ूर पइजी वियो। पुट क़यामत जो ॾिहाड़ो 50,000 साल बीहणो पवंदो महशर जे मैदान में, अल्लाह जे हुजूरी में। हिकिड़ो ॾींहुं फी यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सना। 50,000 साल उभ भेरो बीहणो पवंदो, पर जेको रमज़ान जो तरावीहुन में क़याम कंदो आ, रमज़ान जे रातियुनि में बीही नफ़िल पढ़ंदो आ, क़यामत जो 50,000 साल जो बीहणो उन तां माफ़ थी वेंदो। सुभान अल्लाह। तरावीह पढ़ण वारो रब फरमाइंदो ही काढ़ो आ, गर्मी आ, सिज दी तपशा, तू बीहुन ओ रमज़ान जे इबादत वारा ही नूर जा मिंबर तुंहिंजे लाइ लगाया अथम। नूर जे कुर्सियुनि ते वेह, अर्श जे साये में वेह। दुनिया पचंदी, पजरंदी, भुजंदी, पर रमजान जा रोजेदार, रमजान जा शब बेदार नूर जे कुर्सियन ते अर्श जे साये में वेठल हूंदा। कींदा भाइयों एड़ो कम कबो सल्लल्लाहु अलैहि या मन तकर्रब फीह बिखसलतिन मिनल खैर कान कमन अद्दा फरीदतन फीमा सिवाह वमन अद्दा फरीदतन फीह कान कमन अद्दा 70 फरीदतन फीमा सिवाह। साईं फरमाइनि था ॿियनि महीननि में 70 फर्ज़ पढ़ो, रमज़ान जे हिकिड़े नफ़िल जो अजुर अञा मथे आहे। ॿियनि महीननि जा 70 फर्ज़ अदा कयो, रमज़ान जो हिकिड़ो फर्ज़ अञा वधीक शान वारो आहे।
सुभान अल्लाह। ॿियनि महीननि जा 70 फर्ज़, रमज़ान जो हिकिड़ो नफ़िल, अञा शान मथे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। या मौसम हूंदव रहमतुनि जी, जीअं न को मींहुं वसंदो आहे, मींहं में पाणी हूंदो आहे, पर ॿियो ख़बर जेकॾहिं हीरनि ऐं मोतियुनि जो मींहुं वसे, लाल ऐं जवाहर जो मींहुं वसे, कीअं था भाइयों झोलियूं झलपियूं या न? हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम के अल्लाह ताला रुई ज़मीन जी बादशाही ॾिनी। छा? हिकिड़े ॾींहुं हीअं जीअं मकोड़ा थींदा आहिनि न, अक मकड़ थींदो आहे, ईअं सोन जा अक मकोड़ा हीअं वसण लॻा। त अल्लाह जो नबी झोली झले बीठो वठण जे। रब फरमा तोखे कहिड़ी खोट पई आहे, तोखे त रुई ज़मीन जी बादशाही ॾिनी अथम, हे तूं जो झोल झले बीठो ई छाजे लाइ? कि मालिक तुंहिंजे सखावत, तुंहिंजे खज़ाने मां दिलि भरबी न आहे, जेतिरो ॾिनो अथई अञा वठंदुसि। रमज़ान में भी इएं अल्लाह जे रहमत जा वॾ फुड़ा हीरा ऐं मोती, लाल ऐं जवाहरनि खां बि क़ीमती मींहुं वसे, पोइ वठंदव या न वठंदव? कहिड़ा कहिड़ा वठंदव? सुभान अल्लाह। अल्लाह साईं सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो। अॼु जेको दिलि में अज़्म कयो था, दिलि में इरादो कयो था, अल्लाह सभिनी जो इरादो पूरो कंदो। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या साईं फरमाइनि था वहुव शहरु सब्र वसब्र सवाबुहुल जन्नह। रमज़ान सब्र जो महीनो आहे। छा जो महीनो आहे? सब्र, सहब, बर्दाश्त। गर्मी में रोज़ो रखी उञ लगंदी, सह, बुख लगंदी, बर्दाश्त कर, सब्र कर। ज़ाल पासड़े में वेठी आ, सब्र कर। रात हलाल तई पर ॾींहं जो सब्र कर। खाधे खां सब्र, पीते खां सब्र, ज़ाल खां सब्र, झेड़े झगड़े खां सब्र, को घटि वधि चवई, को गार ॾेई सब्र, को तो सा विढ़े लड़े झगड़े हीअं चओ अन साइम, मां रोज़ेदार आहियां। तोखे जीअं वणे तीअं पियो चओ, पर मां रोज़ेदार आहियां। साईं फरमाइनि था त रमज़ान सब्र जो महीनो आहे ऐं सब्र जो एवज़ जन्नत आहे। चओ सब्र जो एवज़, सब्र जो बदिलो जन्नत आहे। कबो सब्र कबो। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था वशहरुल मुवासात। रमज़ान जो महीनो हमदर्दी जो महीनो आहे, एहसान जो महीनो आहे, ॿियनि सां ख़ैर ख़्वाही जो महीनो आहे। मुवासात, ॿियनि सां हमदर्दी करणु, कंहिंजे ॾुख खे वंडणु, कंहिंजी मदद करणु, कंहिंखे रोज़ो रखाइणु, कंहिंखे रोज़ो खोलाइणु। साईं फरमाइनि था ही महीनो जेको आहे न रमज़ान जो, इहो मवासात जो महीनो, हमदर्दी जो महीनो। ऐं साईं फरमाइनि था वशहरुन युज़ादु फी रिज़्किल मुमिन फी। रमज़ान उहो महीनो आहे जंहिंमें मोमिननि जे रिज़्क में वाधारो कयो वेंदो आहे, रिज़्क खे वधायो वेंदो आहे, मोमिननि जे रिज़्क में बरकत विधी वेंदी आहे। ऐं हक़ीक़त बि अथव।
साईं जन जेको फरमायो सो बिल्कुल सोराना सच। तव्हांजी आज़माई ॾिसो, गरीब गुरबो हूंदो न त रमज़ान में उनजे घर में सुठो ताम रधंदो पचंदो आहे। सुभान अल्लाह, रिज़्क़ में वाधारो थींदो आहे। ऐं जेकॾहिं सिद्क़ ऐं ख़ुलूस सां तूं अल्लाह जी इबादत करी न, जेको रस्तो रब रोज़ी जो खोलियो आहे कुशादगी जो, इहो दर वरी बंदि न थींदो, 12 महीना खुलियल हूंदो। आज़माई ॾिसो, रमज़ान में तव्हां दिल जान सां इबादत रब जी बंदगी मालिक जी कयो, रब तव्हांजी रोज़ी में जेको बरकत जो दर खोलींदो न, इहो बंदि न थींदो। वरी पोइ शवाल, ज़ुल्क़ाद, ज़ुल्हज, मुहर्रम, सफ़र, सॼो साल रिज़्क़ में बरकत ई बरकत। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या मन फतर फीह साइमन कान मग़फ़िरतन लिज़ुनूबिही व इत्क़ रक़बतिही मिनन नार। साईं फरमाइनि था, जेको रमज़ान में के रोजेदार जो रोजो खोलाए, किसी की अफ्तारी का एहतमाम करे, किसी रोजेदार के रोजे का अफ्तारी का एहतमाम करे, मेरे आका ने फरमाया उस अफ्तार कराने वाले की सारी जिंदगी के गुनाहों को बख्श दिया जाए और उसकी गर्दन को जहन्नम की आग से आजाद कर दिया जाएगा। जो किसी को रोजा अफ्तार कराता है उसको गुनाहों की माफी और उसके गर्दन को जहन्नम से आजाद कर दिया जाता है। वकान लहू मिस्ल अजरिही मिन गैरि अन यनकुस मिन अजरिही शै। और जितना अजरो सवाब रोजेदार को मिलेगा उतना अजर और सवाब अफ्तारी कराने वाले को भी मिलेगा। सुभान अल्लाह। जे रोजो रखियो उन्हें के ताजुर मिलंदो, पर जे रोजो रखायो, रोजो खोलायो, उन्हें के भी रोजेदार जेतिरो अजर मिलंदो, पर रोजेदार जे सवाब में भी कमी कान्हे। यार समझ वाले न समझो जी। सुभान अल्लाह। कालू या रसूल अल्लाह लैस कुल्लुना यजिदु मा युफ्तिरु साइम। असाबन चो या रसूल अल्लाह असीं खुद गरीब आयूं, असीं खुद मिस्कीन आयूं, असां वटि एतिरा पैसा न आहिनि जो ॿियनि खे रोज़ो खोलायूं, ॿियनि जी अफ्तारी जो एहतमाम कयूं, असीं खुद मिस्कीन माण्हू आयूं। साईं फरमाइनि था युतिल्लाहु हाज़ा सवाब मन फतर साइमन अला तमरतिन औ अला शरबत माइन औ मज़क़त लबनिन। मैं ये तो नहीं कह रहा तुम्हें कि तुम कोई अच्छा भला कोफ्ता, कोरमा, बिरयानी बना के रोजा अफ्तार कराओ। मैं तो ये कह रहा हूं कि अगर कुछ भी नहीं, दूध के घोंट पर, पानी के गिलास पर या खजूर के एक पेशी पर किसी का रोजा अफ्तार कराओ, तुम्हें भी रोजे रखने वाले का अजर व सवाब मिलता रहेगा। जरूरी ना है तो तुमको वड़ा एतमाम करी, को देगी उलाही, को सही बिरयानी उलाही, खजूर जी गड़ी, पानी जी लप, खीर जो ढुक। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जंहिंखे रब जेॾी घणी तौफ़ीक़ ॾिनी आहे होॾो वॾो एतमाम करे।
जेको गरीब आ वो रुगे खजूर सा या पानी दे लप सा भी कंहिंखे रोज़ो अफ्तार करे उन के रोज़ेदार जेतिरो अजर ई सवाब मिले। मां करमी फ़कीरन के हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, मुंहिंजी ॻाल्हि अमल में ईंदी, मुंहिंजी ॻाल्हि मञंदव जी? सभई हथ कोन था खणो न। सभिनी फ़कीरन के बल्कि सभिनी मोमिनन मुसलमानन सभिनी के मां गुज़ारिश कयां, तव्हां पंहिंजे ॻोठ में शहर में जिते रहो था हिकिड़ी कमेटी ठाहियो। हिकिड़ी कमेटी 3, 4, 5 माण्हू 50 माण्हू 10 माण्हू 20 माण्हू गॾिजी कमेटी ठाहियो। पोइ जंहिं वटि जेतिरी तौफ़ीक़ आहे वो ओतिरा पैसा कलेक्ट करे हिकिड़ो खज़ानची बणायो, उन वटि दफ़्तर हुजे उन ते लिखे। पोइ के 1000 ॾिनो, के 5000 ॾिना, के 4000 ॾिना, के 100 ॾिनो, के 10 रुपया ॾिना, उहे गॾु कयो। पोइ हर ॾींहं में तव्हां अफ़तारी जो एहतमाम कयो पंहिंजे मस्जिदुनि में, ओड़े पाड़े में, रोड जे पासे में तव्हांजो ॻोठ आहे, क़ौमी शाहराह वहे थी, तव्हां उन रोड जे पासे में एहतमाम कयो। लंगर चांवर अॼुकल्ह प्लास्टिक जूं प्लेटूं भी मिलन थियूं, प्लास्टिक जा गिलास भी मिलन था। मसलन बस बीठी रोज़े अफ्तारी जो टाइम थी वियो न, उन सब बस वारनि ते चढ़ी उन्हनि खे रोज़ो अफ्तार करायो, थधड़ो पानी पियारियो, को खंड जो इंतजाम करे, को शरबत रूह अफ़ज़ा वठी अचे, को मानी, को चांवर। कमेटी ठाहियो अफ्तार पार्टी, अफ्तार कमेटी, फकीर अफ्तार कमेटी ठाहियो। पोइ हर ॻोठ में हर शहर में फकीर इंतजाम एहतमाम कंदव। छा मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे वणी? मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे क़बूल आहे? मूं 15 शाबान ते हिकिड़ी सलाह ॾिनी हुई फ़कीरनि खे त तव्हां कमेटी ठाहियो, वञी जेके बि रुठल आहिनि उन्हनि खे परचायो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, ॾाढी ख़ुशी थी आहे, फ़कीर उन्हनि ते अमल कयो। ऐं अहिड़नि अहिड़नि ॻोठनि में जेके 30-40 सालनि खां रुठल हुया उन्हनि खे फ़कीरनि वञी परचायो आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। अॼु मां तव्हांखे वरी ॿी ड्यूटी लॻायां थो। हाँ, अज दिल में पक्को अज़्म कयो तो इंशा अल्लाह ताला इन अफ्तार कमेटी में असा मेंबर थींदासीं, रोजा रखाईंदासीं, रोजा खोलाईंदासीं। जिथे भी फकीर आयो, जिथे मोमिन मुसलमान आयो, हर ॻोठ में हर शहर में अहिड़ी हिकिड़ी कमेटी हुजे जेका डोनेशन करे ऐं पोइ गरीबन मिस्कीनन के रोज़ो रखाईंदो, अफ्तार कराईंदो। जी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जो वहे सो लहे। ये कोने तो कोई तव्हां कमेटी में मिसाल 5 रुपया खर्च कयो तो इहो तव्हांजो रायगान वींदो न। मा नक़स मालिन मिन सदका, खैरात सां तव्हांजो माल घटबो न वधंदो। मूड़े तवज्जो कयो। हिकिड़े ॾींहुं मदीने वारे साईं फरमायो, तव्हांखे जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन नथो अचे त मां कसम खणा। मदीने वारो साईं कसम थो खणे। अॼु फ़कीरो मां बि तव्हां सां कसम थो खणा। तव्हांखे जेकॾहिं यकीन न अचे त मां तव्हां सां कसम थो खणा। ॿिनि ॻाल्हियुनि जो, मदीने वारे साईं कसम कयो, मां बि तव्हां सां कसम थो खणा। हिकिड़ो, कंहिंखे माफ़ कंदव तव्हांजी इज़त घटिबी न, इज़त वधंदी। इहा कसमा कसमी ॻाल्हि। कंहिंखे माफ़ करण सां, दरगुज़र करण सां इज़त वधंदी। ऐं ॿियो, हिन ॻाल्हि ते कसम आहे, करमुला जो कसम आहे, मदीने वारे साईं जो कसम। खैरात करण सां तव्हांजो माल घटिबो न वधंदो। आहे यकीन?
अथवा पक ही मदीने वाले जी हदीस मां मथे ते रखां मां कसम सां तो चवां त खैरात सां तव्हांजो माल घटबो न या गाल कसमा कसमी है छो तो कुरान जो वायदो आ मदीने वाले साईं जो वायदो आ अल्लाह ही उन जे रसूल जो वायदो कदे कूड़ो न थो थी सके गलत न थो थी दिल जे गहराई सा दिल जे मोहब्बत सा तमा खैरात कंदो अल्लाह ताके घटाईंदो न माला माल करे छॾी हेल साल तमा गडजी कमेटी ठायो ईंदड़ साल इंशाअल्लाह ताला तवा मां हर हिकड़ो ही मानू खुद कमेटी हूंदो तो बेतरो वधाईंदो ता समझो ता हिकड़ा तो पैसा गड कयूं रखियूं वेठा आयो कब्र में खणी वेंदो जवाब दियो घणा कब्र में खणी वेंदो एतरो मुके बुधायो ये पुट तकियूं वेठा न बाबो मरे त समझो था ना ये जेके रखियूं वेठा आहियो न रमजान अचेव थो रमजान में खर्च कजो इन खर्च करण वारन सां अल्लाह ताला दिल शानु खास मेहरबानी कंदो साईं फरमाइन था त जेको रमजान जे महीने में खैरात करे थो अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु कद्र शनासा उन जो कद्र सुञाणे तो उन के रब 700 गुना वधाई दे हां एक उन जो 700 गुना वधी के मिलंदो मदीने वाले साईं फरमायो वह शहरुन अव्वलुहु रहमा व औसतुहु मगफिरा व आखिरुहु इत्कुम मिनन नार रमजान जो महीनो आ जो पहिरियों ॾहो रहमत आ विचों ॾहो मगफिरत आ पोयों ॾहो जहन्नम जी बाहि खां छुटकारो सुभान अल्लाह पहिरियां 10 ॾींहं ईंदा न रुके रहमत 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 ही रहमत रहमत ही रहमत वॾ फुड़ा पिया वसन पूरा 10 ॾींहं झोली झलींदा रहमत जो वंड वठंदा ऐं विचों ॾहो गुनाहनि जी माफ़ी केॾा बि गुनाह केॾियूं बुरायूं बेफ़रमानियूं विचे ॾहे में धोपी जे खटरी मेरे कपड़े के धोंदो आहे न रमज़ान जो महीनो बि तव्हांजे गुनाहनि खे धोई पोई अछो उजरो साफ़ सुथरो करे ऐं पोयों ॾहो दोज़ख जी बाहि खां छुटकारो रमजान जे कद्र शना जे लाइ दोज़ख आहे ई न दोज़ख माफ़ आहे उनखे इहो यकीनन जन्नती आहे जे रमजान जी इज्जत सुञाती रमजान जी इबादत कई बंदगी कई पोइ साईं फरमाइनि था मन खफ़फ़ अन ममलूकिही फीह गफ़र अल्लाहु लहू व आतकहू मिनन नार जेको रमजान जे महीने में पंजे मातहतन नौकरन चाकरन हारियुन नारियुन ता कम जी शिद्दत घटाईंदो आ उन्हनि सां आसानी कंदो आ रब उन सां ब मेहरबानियूं कंदो ओ ऑफिसर साहिब ओ वडेरा साहिब ओ कामोरा साहिब रमजान जे महीने में पंजे मातहतन सां नरमी कजाए उन्हनि के कम जी सख्ती न कजाए घणो बार उन्हनि ते न रखजाए रब तो सां ब मेहरबानियूं कंदो साईं फरमाइता हिकड़ो अल्लाह उन जे गुनाहनि खे बख़्शे माफ़ करे छॾींदो ॿियो उन खे जहन्नम जी बाहि खां आज़ाद सुभान अल्लाह ऐं जेका अमड़ अधी भेण
रमजान जा रोजा भी रखे, मुड़स जी खिदमत भी करे, रोजेदारन जे लाइ मानी पचाए, सांजण पानी करे, सेहरी अफ्तारी जो लंगर उठाए। इन औरत जे लाइ क़यामत जे ॾियारे या बीबी मरियम बीबी आसिया सां नबी जी न्याणी फातिमत ज़हरा सां गॾु जन्नत में वेंदी। मर्दन के हिकड़े रमजान जो सवाब, औरतुन के 2 रमजानन जो सवाब। मर्द रमजान जो रोजो रखंदो, महीनो मल्हाईंदो, पर औरत वेचारी के शरई उज़ुर अची वेंदो आ, नापाकाई जा ॾिहाड़ा अची वेंदा आहिनि। 4 ॾींहं 5 ॾींहं 8 ॾींहं 10 ॾींहंनि ताईं औरत के शरई उज़ुर ईंदो आ, रोज़ा न रखंदी। वरी रमज़ान गुज़री वञे, शवाल में रखे, ज़ुल्क़ाद में रखे, ज़ुलहज में रखे, मुहर्रम सफ़र में, जहिड़े महीने में उहे रमज़ान जा क़ज़ा वारा रोज़ा रखंदी, उन महीने में भी माई के रमजान जेतिरो अजर ऐं सवाब मिले। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, सोने हबीब फरमायो, वस्तक्सिरू फीहि मिन 4 खिसाल। रमजान तव्हांखे मिले त 4 कम घणा कजो, कसरत सां, घणे तादाद में 4 कम कजो। मदीने वारे साईं रमजान जो पैकेज ॾिनो आहे। पैकेज वठंदा आहियो न? पैकेज नेट जो पैकेज, मिंट वठंदा आहियो। जीअं तव्हां नेट जो पैकेज वठंदा आहियो, रात जो पैकेज, ॾींहं जो पैकेज, टेलीनार वारन जो पैकेज, हे मदीने वारे साईं जो पैकेज खपे। साईं फरमाइनि था, 4 ॻाल्हियुनि जो मां मोहम्मद तव्हांखे हुकुम थो ॾियां त घणे कसरत कजो 4 कमनि जी। खसलतैन तुरदून बिहा रब्बकुम व खसलतैन ला गिना बिकुम अनहुमा। जेके 4 कम आहिनि न, 2 कम अहिड़ा आहिनि जे कंदो त रब तव्हां सां राज़ी थींदो। इन पैकेज जा 2 हिस्सा आहिनि। हिकड़े हिस्से में तव्हां ते अल्लाह राज़ी थींदो। 2 कम कयो, अल्लाह राज़ी थींदो। 2 कम अहिड़ा आहिनि जन खां सवा तव्हांजी ॿी का वाही कान्हे, ॿी का गस घिटी न आहे। उहे त लाज़मी तव्हांखे 2 कम करणा आहिनि। असाबन चयो, या रसूल अल्लाह, उहे कम जन में अल्लाह राज़ी थींदो से कहिड़ा आहिनि? साईं फरमाइनि था, हिकिड़ो फअमल खसलतान लतान तुरदून बिहा रब्बकुम फशहादतु अल्ला इलाहा इल्लल्लाह व तस्तगफिरूनहु। उहे 2 खसलतूं जन सां अल्लाह राज़ी थींदो। हिकिड़ो इहो कलमो पढ़ो, इहो ज़िक्र कयो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं फरमाइनि था, रमजान जे महीने में इहो कलमो घणो पढ़जो। पोइ छा थींदो? छा थींदो? अल्लाह राज़ी थींदो। इन कलमे जे पढ़ण सां केड़ो केड़ो चाहे तो अल्लाह राज़ी थिए।
हाँ सुभान अल्लाह सौदो केॾो सस्तो आहे जे अल्लाह राजी थी वञे तो पोइ बाक़ी छा। मुझे गम नहीं है इसका कि बदल गया जमाना, मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना। तेरी दोस्ती से पहले मुझे कौन जानता था, तेरी दोस्ती से पहले मुझे कौन जानता था। तेरे इश्क ने बना दी मेरी जिंदगी फसाना, तेरे इश्क ने बना दी मेरी जिंदगी फसाना। तू जे रही तो राजी मूंखे खपे ॿियो छा, तू जे रही त राज़ी मूंखे खपे ॿियो छा। तुंहिंजी रज़ा हुजे मूं लाइ मूंखे खपे ॿियो छा। जे रब राज़ी थी वञे दुनिया रुसी वञे, कायनात एक पासे थी वञे, खुदा जो कसम चेते रब राज़ी आ उनखे लहर लोडो न आहे, हिते बि बाबा हुते बि बाबा। ओ मुंहिंजो साईं तू ही तू अला आऊं बेदरवी जस की न की। मुझो मालिक तू ही तू अला में दरवी जस की न की। अब्दुल लतीफ है मुबन सा मिलमू तू ही तू ऐं त ॿियो वरुख जस की न की। मुंहिंजो मालिक तू ही तू अला बेदरवी जस की न की। अल्लाह 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 ओ मिठा रब राज़ी थी वियो दुनिया तुझी दुश्मन थी वञे खुदा जो कसम तुझे बार के भी लहस न ईंदी जे तो ते रब राज़ी आ। रब के राज़ी करण जो सोलो रस्तो मदीने वारे साईं से कार्यो। रमजान के महीने में यो विर्द कर ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो अल्लाह जो जिक्र घणो कयो अल्लाह राज़ी थींदो। ऐं ॿियो रमज़ान जे महीने में जे रब के राज़ी करण चाहियो था त कसरत सां इस्तग़फार पढ़ो। छा कयो? इस्तग़फार घणी पढ़ो। इस्तग़फार जो मकसद आहे रब खां माफ़ी वठण, बख़्शिश पिनण। अल्लाह जे दर ते इस्तग़फार पढ़ो, अल्लाह ख़ुश थींदो, रब राज़ी थींदो। हाँ? ओ मेरा मंदा हूँ तो दर वरिया हूँ, साईं मेरा मंदा हूँ तो दर वरिया हूँ, बख्शी या अल्लाह अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। कर माफ मौला कर सांग सोला अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। कर माफ मौला ओ ऐबने भरिया हूँ तो दर भरिया हूँ, तुबना इल्लल्लाह अस्तगफिरुल्लाह चो अस्तगफिरुल्लाह। साईं फरमाइनि था ये ॿ कम कयो अल्लाह ख़ुश थींदो, रब राज़ी थी वेंदो। हिकिड़ो कलमो ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द घणो कयो, ॿियो इस्तग़फार घणी पढ़ो। ये ॿ कम तव्हां ते रब राज़ी करे छॾींदा। ऐं ॿ कम जन खां सवा तव्हां जो ॿियो को चारो ई नाहे। साईं फरमाइनि था व अमल खसलतान लतान ला गिना बिकुम अनहुमा फतसअलून अल्लाहल जन्नत व तऊज़ून बिही मिनन्नार। उहे ॿ कम जन खां सवा ॿी का तव्हांजी गली न आहे, ॿियो को चारो ई न आहे। उहे ॿ कम ही हिन जो अल्लाह खां दुआ घणी घुरो, ऐं जेॾी महिल दुआ घुरो अल्लाह खां जन्नत तलब कयो ऐं दोज़ख जी पनाह घुरो। रमज़ान दुआउनि जो महीनो आहे, दुआउनि जे क़बूलियत जो महीनो आहे। ॾींहं जूं दुआऊं क़बूल, सुबुह जूं दुआऊं क़बूल, शाम जूं दुआऊं क़बूल, राति जूं दुआऊं क़बूल, सांझी जूं दुआऊं क़बूल। रमज़ान जी दुआ रद न थींदी आहे। इहो दुआउनि जे क़बूलियत जो महीनो आहे। घणियूं दुआऊं घुरिजो, पर दुआउनि में हीअ दुआ ज़रूर घुरिजो, मौला मूंखे जन्नत ॾे, मौला मूंखे दोज़ख खां बचाए। पर हीअं चइजो मौला जन्नत ॾे, पर मदीने वारे जे पाड़े में। बेहश्त उहो ॾे जंहिंमें पिरीअ जो पाड़ो हुजे, मुस्तफ़ा करीम जो पाड़ो हुजे। मुंहिंजा मालिक मूंखे उहा जन्नत ॾे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जो पाड़ो मिली वञे, केॾो उहो बख़्त वारो उम्मती आहे जंहिंखे मुस्तफ़ा करीम जो हिते बि पाड़ो हुते बि पाड़ो मिले। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या ओ मिठा रमज़ानुल मुबारक में घणियूं दुआऊं घुरजो, घणी इस्तग़फार पढ़जो, घणो पंहिंजे रब जे दर ते ॿाॾाइजो।
अल्लाह जे दर ते जॾहिं रमज़ान जो महीनो आहे हीअं बानड़ो बुक खणंदो आहे, हथ झलींदो आहे, रब फरमाईंदो मूंखे हया ईंदो आहे त कीअं हथड़ा ख़ाली मोटायां। ओ मिठा त रमज़ान में कसरत सां दुआऊं घुरजो, अल्लाह जे दर ते इल्तिजाऊं कजो, तव्हांजो दुआऊं रब अघाए छॾींदो। ऐं हिकिड़ी गुज़ारिश मुंहिंजी बि तव्हांखे आहे, जॾहिं दुआ जा हथड़ा खणो न त मूं गुनहगार खे बि दुआ में यादि कजो, मुंहिंजे हक़ में बि दुआ घुरजो। ऐं इंशा अल्लाह ताला रमज़ान में ही आजिज़ मदीने शरीफ ते आया, अल्लाह नसीब कंदो, मां इंशा अल्लाह तव्हांजे लाइ उते दुआ घुरंदुसि, सोणे हबीब जे हुज़ूर में तव्हांजे लाइ दुआ घुरंदुसि, तव्हां हिते मुंहिंजे लाइ दुआ घुरंदो। इहो सौदो कयूं, इहो सौदो कयूं, तव्हां हिते मुंहिंजे लाइ दुआ घुरजो, मां इंशा अल्लाह उते तव्हांजे लाइ। हाणे 4 कमनि जो पैकेज त मदीने वारे साईं ॾिनो। हिकिड़ो ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द घणो कंदो, ॿियो इस्तग़फ़ार घणी पढ़ंदो, टियों दुआ घुरंदो, उन में अल्लाह खां जन्नत घुरंदो, चौथों दोज़ख जी पनाह घुरंदो। ये 4 कम मदीने वारे साईं पैकेज ॾिनो आहे। इन खां अलावा क़ुरान जी तिलावत घणी कजो, कसरत सां क़ुरान पढ़जो। ऐं अल्लाह तौफ़ीक़ ॾिए त रोज़ानो सलात तस्बीह जी निमाज़ पढ़जो। छा सलात तस्बीह जी निमाज़ जेको पढ़े न उन जा अॻियां पोयां नंढा वॾा हड़ई गुनाह रब बख़्शे माफ़ करे। या सलात तस्बीह अहम इबादत अथव रमज़ान करीम जी। ऐं रमज़ान शरीफ में ख़ैर ख़ैरात घणी कजो, को साइल को मिस्कीन उन खे ख़ाली न मोटाइजो। ऐं कपिड़े जी ख़ैरात, मानी जी ख़ैरात, पाणी जी ख़ैरात, पैसे जी ख़ैरात, जेका बि जेतिरो थी सघे घणी ख़ैरात कजो। ऐं रमज़ान जे महीने में मिस्कीननि यतीमनि जी संभाल लजो। यतीम जे मथड़े ते हथ फेरायो रमज़ान जे महीने में, जेतिरा वार यतीम जे मथे जा तव्हांजे हथ ते लॻंदा, वार वार जे बदिले में 10 नेकिन जो सवाब मिलंदो, 10 गुनाह मेटबा, 10 दर्जा बुलंद थींदा। ऐं निमाज़ त पाबंदी सां पढ़बी, जमायत सां पढ़बी जी, निमाज़ जमायत सां पाबंदी सां पढ़बी। ऐं रोज़ा बि रखबा, तरावीह जी निमाज़ बि पढ़बी। ऐं राति जो थोरो सवेल उथिजो, तहज्जुद जी निमाज़ पढ़जो। तहज्जुद पढ़ी ऐं राति जे पोएं हिसे में जेका दुआ आहे न, इहा रद न थींदी आहे। पोएं राति जे पोएं हिसे जी दुआ यकीनन अल्लाह वटि क़बूल ऐं मंज़ूर हूंदी। ऐं रमज़ानुल मुबारक जे महीने में शहरुल मवासात आहे, हमदर्दी जो महीनो आहे, ख़ैर ख़ाई जो महीनो आहे, ॿियनि सां भलाई जो महीनो आहे। पाण बि रोज़ा रखिजो ऐं ॿियनि खे बि हिमताइजो, ॿियनि खे बि तबलीग कजो, इहो दीन जो पैगाम ॿियनि ताईं पहुचाइजो। हाणे माशाअल्लाह मीडिया जो दौर आहे, सोशल मीडिया ऐं इहा जेका मोबाइल हर कंहिंजे खीसे में आहे जी। तव्हां ही तकरीरूं मुंहिंजूं रमज़ान जे मौज़ू ते खोड़ तकरीरूं आहिनि, इहे पाण वटि कापी करे रखो, वरी ब्लूटूथ करे ॿियनि खे व्हाट्सएप में ॿियनि ते मोकिलियो। पंहिंजा ग्रुप ठहियल आहिनि, सोशल मीडिया वारा कन खोलियो। सोशल मीडिया वारनि खे मुंहिंजो ख़ुसूसी मुंहिंजी उन्हनि खे गुज़ारिश आहे, सोशल मीडिया जे नौजवाननि खे त रमज़ान में तव्हां पाण मल्हाइजो। मीडिया ते तव्हां छांइजी वञो, मुस्तफ़ा जो पैगाम पहुचाईंदे। शैतान पंहिंजी फहाशी फैलाए थो, गुनाहनि खे फैलाए थो, छा तव्हां मुस्तफ़ा जो पैगाम न फैलाईंदो? कहिड़ा कहिड़ा फैलाईंदो? हाँ, जेके बि तव्हांजा ग्रुप ठहियल आहिनि न, उन ग्रुपनि में तव्हां तकरीरूं मोकिलींदो, नसीहतूं मोकिलींदो, मुंहिंजा किताब तव्हां वटि आहिनि, तकरीरूं तव्हां वटि मौजूदु आहिनि, उन्हनि खे तव्हां ॿियनि माण्हुनि ताईं फैलाईंदो। छा इन ॻाल्हि जो तव्हां अज़्म कयो था?
इन ॻाल्हि जो मूंसां वाइदो कयो था ॿियनि ताईं बि दीन जो पैगाम पहुचाईंदव। अल्लाह करीम जल शान असां सभिनी खे हिम्मत ॾींदो, तौफ़ीक़ ॾींदो। ऐं आख़िर में तव्हांखे गुज़ारिश कयां थो, ही नवां किताब आया आहिनि। हिकिड़ो अरमग़ाने मदीना, यानी मदीने जूं सूखड़ियूं। मदीने में वञो त छा मिलंदो आहे, छा उते नसीब थींदो आहे, उन जो बयान हिन किताब में आहे। तव्हां मदीने न पहुता आहियो, हिते ही किताब पढ़ियो ॼणो मदीनो घुमी आयो, सम्झो। त ही किताब वठो, पढ़ो ऐं पंहिंजे बच्चनि खे बि पढ़ी ॿुधायो। जेके ख़तीब आहियो उहे रमज़ान जे महीने में हिन किताब जो दर्स ॾियो। ऐं ॿियो किताब आहे मवाइज़े हसना जो 9 जिल्द आहे, मर्दाने मेहरान। हिन में सिंध जे 100 बुज़ुर्गनि जा अहवाल आहिनि, 100 बुज़ुर्गनि जा अहवाल आहिनि ऐं उहे नसीहतूं आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी जा पंहिंजो रहणी कहणी, बुज़ुर्गनि जी तालीम, करामतूं, कशफ, उन्हनि जा ज़िंदगी पाक उन्हनि कीअं गुज़ारी ऐं रमज़ान में उन्हनि बुज़ुर्गनि जूं ज़िंदगियूं कीअं गुज़रंदियूं हुयूं, इहो तव्हांखे सरबस्तो बयान हिन किताब में मिलंदो। इहे ॿई किताब वठो, पढ़ो ऐं इहो रमज़ान जे पैकेज में इहो किताब शामिल करे छॾियो। अल्लाह करीम जल शान असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं सभई हिकिड़ो भेरो सूरत फातिहा पढ़ंदव त फ़क़ीर रफ़ीक जी अमड़ ऐं हिन जो भाउ रेलत करे वियो आहे, उन जे रूह खे ईसाले सवाब कंदासीं, उन्हनि जे रूहनि खे तोहफ़ो पेश कंदासीं। उन जे लाइ तव्हां सूरत फातिहा जी तिलावत कयो। मग़फ़िरत फरमा, दर्जात बुलंद फरमा, उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बणा। करीम रब मुंहिंजे बचड़े उमर शहाबुद्दीन जी मज़ार ते बि लखे रहमतूं नाज़िल कर। उन जी वालिदा माजिदा, उन जी घरवारी, उन जे बचड़े जे क़ब्र ते बि रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर। हिन महफ़िल में जेतिरा बि बाना ऐं बानियूं हाज़िर आहिनि, मौला उन्हनि जा अज़ीज़ क़रीब जंजाब फ़ौत थी विया, उन्हनि जे क़ब्रुनि में बि रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर। उन्हनि जी मग़फ़िरत फरमा, उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बणा। मौला हिन सारे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर। जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर। मौला कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं माफ़ कर। उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।